कंदकोट में धरती धणी तहरीक पारां शहीद नसरुल्ला गडाणी जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था कंदकोट मां अवामी न्यूज़ जे रिपोर्टर मलक बरकत जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल इन टाइम मौजूद आहियूं कंदकोट प्रेस क्लब पर धरती धणी तहरीक पर जेको आहे नसरुल्ला गडाणी जे कातलनि जे लाइ एहतजाज करे अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि खे छा चवणो आहे? एसएसपी घोटकी नसरुल्ला गडाणी जे कातलनि खे गिरफ़्तार न करे सघियो। असां एसएसपी घोटकी के पुरज़ोर मुतालबो कयूं था त नसरुल्ला गडाणी जे कातलनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटाड़े में आंदो वञे। असांजे कलम धणियुनि खे सिंध जा जेका टे ज़िला आहिनि कश्मीर कंदकोट कश्मीर घोटकी शिकारपुर उन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वडेरा या सिंध पुलिस कलम धणियुनि खे टारगेट कयो पियो वञे। जीअं जान मोहम्मद मार हुयो, उन खां बाद नसरुल्ला गडाणी या कश्मीर जो सहाफ़ी हो, काफ़ी अहिड़ा कलम धणियुनि खे जेको आहे शहीद कयो वियो बेगुनाह। साईं असां घोटकी जे पुलिस के इहो ई गुज़ारिश कयूं था, रिक्वेस्ट कयूं था नसरुल्ला गडाणी जे जेका कातिल आहिनि उनखे जल्द में जल्द गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।